न्यू सईदाबाद मां ख़बर इंदा हलूं त सिंध फूड डिपार्टमेंट ज़िले मटियारी जे एरिया इंचार्ज अली जान शाह, FSO आकाश चंदर, असिस्टेंट सोहेल मंगी ऐं अमान गुल मेमून मटियारी ज़िले जे टिनी तालुक़नि न्यू सईदाबाद, हाला ऐं मटियारी में मुख़्तलिफ़ दुकाननि ते छापा हणी दुकाननि ते विकिरे खां बंदिश पयल खुलियल खाइड्रो तेल, अजीनो मोतियो, लूण विकिरो कंदड़ दुकानदार ते 60,000 रुपया ॾंड विधो वियो, जॾहिं त मुदे ख़ारिज इस्तेमाल वारनि शयुनि खे ज़ब्त करे ज़ाया कयो वियो। एरिया इंचार्ज अली जान शाह मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मटियारी ज़िले मां मुदे ख़ारिज इस्तेमाल जी शयुनि जे विकिरे जो ख़ात्मो मुंहिंजी पहिरीं तरजीह आहे। हिन पकवान सेंटरनि, होटलनि, बेकरियुनि ते नाक़िस बंदोबस्त, पाणी रखण वारनि थांउनि जो खुलियल हुजण ते कावड़ जो इज़हार कंदे पकवान सेंटर ऐं ॿियनि खे अल्टीमेटम ॾिनो त खाधे जी शयुनि खे आम खुलियो रखणु बीमारियुनि खे पैदा करण जे बराबरि आहे। इन लाइ थांउनि खे ढके रखणु घुरिजे। जॾहिं त होटलनि जो दौरो करण महिल होटल जे थांउनि जी सफ़ाई, पाणी जे टबनि खे ढकण लाइ सख़्त अहकामात जारी कया, जॾहिं त कुझु दुकानदारनि खे अल्टीमेटम ॾेई रिआयत कई वई, जॾहिं त आईंदा दुकानदारनि लाइ लाइसेंस फीस मुक़ररु कई वई जेका हर साल वरिती वेंदी। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।